मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रोज़े जी हालत में घरवारी सां घरवारी जी रोज़े जी हालत में घरवारी जे क़रीब सुम्हण कीअं आहे। रोज़े जी हालत में घरवारी जे क़रीब सुम्हण में कंहिं क़िस्म जी कोई कबात न आहे। जेकॾहिं नफ़्स ते एतमाद आहे त घरवारी जे क़रीब जेकॾहिं अगरि मां लेटी थो पवां त कोई जेको आहे सोबत जो ख़्यालु न थींदो ऐं कोई जेको हमबिस्तरी जो ख़्यालु न थींदो। त इन सूरत में घरवारी सां गॾु जेको आहे सुम्हणु दुरुस्त आहे, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। पर जेकॾहिं अगरि एतमाद न आहे त घरवारी सां जेकॾहिं अगरि मां हिकु ई चारपाई ते या हिकु ई बिस्तरे ते सुतुमि त पोइ सोबत जे तरफ़ माइल थींदुमि, त पोइ उन नौजवान जे लाइ ज़रूरी आहे त उहो बिस्तरो जेको आहे पंहिंजो अलॻि करे। छाजे करे जेकॾहिं रोज़े जी हालत में कंहिं बि बंदे घरवारी सां सोबत कई, घरवारी सां हमबिस्तरी कई, त उन सूरत में उन जो रोज़ो जेको आहे फासिद थी पवंदो। ऐं ॿिए नंबर ते उन जे मथां ॾंड जेको आहे हिकिड़ो शरीत बयानु कयो आहे, उहो इहे त 60 रोज़ा जेको आहे लगातार रखंदो। यकीन तर तो कोई भी बंदो 60 रोज़ा लगातार नथो रखी सघे, मुश्किल आहे उनजे लाइ इंतहाई। त रोज़े जी हालत में घरवारी सां हिकु ई बिस्तरे ते लेटण में कंहिं क़िस्म जो कोई कबात न आहे, कोई ममारत न आहे, जंहिं टाइम तव्हांखे पंहिंजे नफ़्स ते एतमाद हुजे। पर जेकॾहिं एतमाद न आहे त पोइ घरवारी खे चओ त महिरबानी करे तूं ॿिए कमरे में सुम्ही पओ ऐं मां जेको आहे हिते लेटी थो पवां। छाजे करे रोज़ो नालो आहे खाइण खां, पीअण खां ऐं जिमा खां बंदो रुकिजी पए। रोज़ो इन शइ खे चइबो आहे।